शाहपुर जानिया मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाएं पिया। फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ त शाहपुर जहानिया जे ॻोठ गुल मोहम्मद डायरी में पोरे तो गैस्ट्रो विगे फ़ौत थी वियो। ख़बर मूजिबि शाहपुर जहानिया वेझो ॻोठ गुल मोहम्मद डायरी में 45 वरियनि जो पोरे अब्दुर्रज़ाक़ डायरी गैस्ट्रो विगे फ़ौत थी वियो। ॿुधाए पियो वञे त फ़ौती पोरे तो कुझु ॾींहं खां गैस्ट्रो जे मर्ज़ में मुब्तला हो। अॼु हिन गैस्ट्रो विगे हयाती जा आख़िरी पसा पूरा कया। फ़ौती पोरे तो 5 ॿारनि जो पिणु वालिदो संदसि वफ़ात ते वारसनि में कोराम मची वियो। यादि रहे त हालिया बरसातनि ॿ इलाइक़े में मलेरिया ऐं गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं पखिड़ियल आहिनि, जंहिंमें वॾे तादाद में माण्हू वरितल आहिनि। जॾहिं त हिक पासे सरकारी अस्पतालनि में सिहत जूं सहूलियतूं अणपूरा आहिनि त ॿिए पासे प्राइवेट स्टोरनि ते गैस्ट्रो तोणी मलेरिया जूं दवाऊं पिणु महांगाई अघ ते विकिरो थी रहियूं आहिनि, जंहिं करे ग़रीब तबिके जा मर्ज़ में मुब्तला माण्हू सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।